الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد يا أيها الذين آمنوا قوا أنفسكم وأهليكم نارا وقودها الناس والحجارة عليها ملائكة غلاظ شداد لا يعصون الله ما أمرهم ويفعلون ما يؤمرون وقال الله تبارك وتعالى في مقام آخر فخلف من بعدهم خلف أضاعوا الصلاة واتبعوا الشهوات فسوف يلقون غيا وقال النبي صلى الله عليه وسلم العهد الذي بيننا وبينهم الصلاة فمن تركها فقد كفر हर किस्म की हमदई सना वदाई वाखान किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरक के जुगाए जेको इन समूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीरा उनका पोए लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन
हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते अज जे खुतबे जुमअतुल मुबारक जो उन्वान है तो अल्लाह तबारक व तआला जे इबादत जे हक़ मजा हिक हक़ बानहन जे ज़िम्मे नमाज जो भी है। ऐं नमाज जी सुञाणप नमाज़िन जी सुञाणप अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़नि बाननि जा मिसाल ॾेई करे कराई आहे। नमाज पढ़ण वारनि जो दुनिया में ऐं आख़िरत में रब्बुल आलमीन छा मक़ाम ॿुधायो आहे ऐं नमाज न पढ़ण वारनि जो दुनिया ऐं आख़िरत में रब्बुल आलमीन छा नतीजो ऐं उन्हनि जे बारे में फ़ैसिलो ॿुधायो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक में इहो हुकुम ॾिनो आहे, बल्कि इन ॻाल्हि जो तज़किरो बि फ़रमायो आहे तो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब्बुल आलमीन कुल्ली तौर इहा ॻाल्हि बयान करे छॾी त जिन्ननि ऐं इंसाननि खे मूं पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे, मूं पंहिंजी बंदगी जे लाइ पैदा कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ॿी जॻह ते फरमायो वअबुदू रब्बकुम, अव्हां इबादत करियो उन्हीअ पंहिंजे रब जी जंहिं रब्बुल आलमीन तव्हांखे पैदा कयो। रब्बुल आलमीन जी जगह ते फरमायो या अय्युहन्नास उअबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। इंसानो अव्हां बंदगी करियो, इबादत करियो, इबादत मंझि ज़िंदगी गुज़ारियो उन्हीअ रब जी, उन्हीअ पालनहार जी, उन्हीअ परवरदिगार जी जंहिं अव्हांखे बि पैदा कयो ऐं अव्हां खां पहिरियनि माण्हुनि खे बि पैदा कयईं। ऐं ही इबादतनि जो हक़ रब्बुल आलमीन क़ुरान पाक में कुल्ली तौर हर इंसान हर जिन जे मथां लागू कयो आहे। हर इंसान ऐं हर जिन खे रब जी इबादत मंझि ज़िंदगी गुज़ारणी आहे। अल्लाह जी इबादत खां ॿाहिरि ज़िंदगी गुज़ारणु अहले ईमान अहले इस्लाम अल्लाह रब्बुल आलमीन जे नेक सालेह औलिया किराम बाननि जी निशानी नथी थी सघे जो उन्हनि जी ज़िंदगी अल्लाह जी इबादत खां ॿाहिरि हुजे, उन्हनि जी ज़िंदगी पंहिंजे नफ़सानी ख़वाहिशात ते गुज़रंदड़ हुजे, उन्हनि जी ज़िंदगी दुनियादारी जे पोयां लॻी वञे हली, ईअं गुज़री ख़तम फना थी वञे हली। अल्लाह रब्बुल आलमीन ज़िंदगी जो मक़सद इहो न ॿुधायो, फरमाई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मौत हयाती जे पैदा करण जो मक़सद इहो त आउं ॾिसां तव्हां मुंहिंजा सुठा अमल केरु थो करे, यानी सुठनि अमलनि जे मुक़ाबले में बुछड़ा अमल बि आहिनि, पर मूं रब खे वणनि सुठा अमल था तो सुठे अमल करण वारा माण्हू बि मूं रब्बुल आलमीन खे वणनि था। फरमाया अल मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात। ही माल ही औलाद ये सभु ख़तम थी वेंदा हलिया, बाक़ी जेके शयूं तव्हां जी मैयत सां तव्हांजी क़ब्र में महशर मैदान में गॾु हलंदियूं उहे नेक साले अमल हूंदा। नेक साले अमल अव्हांखे दुनिया में सुकून ॾियारींदा ऐं बुछड़ा अमल तव्हांखे मैयत सां गॾु क़ब्र में बि अज़ाब इलाही जा मुस्तहिक़ बणाईंदा, महशर में बि तव्हांखे जहन्नम ताईं पहुचाईंदा, तबाही बर्बादी ताईं पहुचाईंदा। अल्लाह रब्बुल आलमीन पोइ ॿुधाए जेके भला अमल करे ईंदा से वेंदा अल्लाह जी रज़ा सां, अल्लाह जी रहमत सां जन्नत में कामयाबियूं माणींदा, ऐं जेके बुछड़ा अमल करे ईंदा से वेंदा जहन्नम में। ऐं जहन्नम आहे छा? जहन्नम आहे छा? अल्लाह से फरमायो त इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा। या जहन्नम इंतिहाई बुछड़ी जगह आहे रहण जी। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में कई जगह ते जहन्नम जा तज़किरा कया। अल्लाह रब्बुल आलमीन जहन्नम जे मुख़्तलिफ़ वादियुनि जा भी तज़किरा कया।
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हदीस के पढ़ंदासीं जहन्नम जे तबकन में जेके जहन्नम में दाखिल थींदा उन्हनि जे अज़ाबनि जा तज़किरा कया। उन्हनि अज़ाबनि उन्हनि खे जहन्नम खे जॾहिं अज़ाब मिलंदो उन अज़ाब जे करे जेको जिस्म मां गंद निकिरंदो सो ई उन्हनि जी खाधे खुराक आहे। इहा इज़त आहे। अॼु भले केतिरो बि पैसो हुजे केतिरो बि ठुठुगर हुजे पर जेकॾहिं हिन माण्हू जे साम्हूं गंदर कोपनि जो ई खाईंदो पीअंदो हथ लाइण गवारा कोन था कयूं। पर जेकॾहिं अल्लाह जी इबादत खां बिलख़ुसूस तौहीद ऐं नमाज़ खां अव्हां जी ज़िंदगी ख़ाली आहे तो पोइ पंहिंजो गंद पंहिंजे वातूं पंहिंजे हथनि सां दाख़िल कंदासीं। अल्लाह ताला जे क़ुरान जो अटली फ़ैसिलो आहे। हे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान जो अटली फ़ैसिलो आहे त जेके बि गुनहगार हूंदा फासिक फाजिर हूंदा रब जे दीन खां रब जी इबादत खां भॼण वारा हूंदा उन्हनि जो नतीजो इहो निकिरंदो जो जहन्नम में संदन जिस्म मां निकिरंदड़ गंद खे खाध ऐं खुराक जे करे पीअंदा त असांजो पेट भरिजे असांजी बुख लहे मन इहे शयूं असांजे जिस्म में दाख़िल थियनि त अज़ाब जी का घटिताई थिए। एतिरी जहन्नम ख़तरनाक। रब्बुल आलमीन फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ए ईमान वारो बचायो पंहिंजो पाण खे पंहिंजे नफ़्स खे पंहिंजी जान खे बि व अहलीकुम पंहिंजे औलाद खे पंहिंजे घरवारनि खे पंहिंजे पुटनि पंहिंजे पड़पोटनि पंहिंजे नोहरनि खे सभिनीनि खे बचायो जेके बि तव्हांजी सरपरस्ती में अचनि था सभिनि खे बचायो। छा खां नारा जहन्नम जी बाह खां जेका जहन्नम जी बाह रब्बुल आलमीन तैयार कई आहे। हदीस शरीफ किताब सुनन तिरमिज़ी में हदीस आहे रब्बुल आलमीन फ़रिश्ते खे मोकिलियो वञ जन्नत ॾिसी आहे। जन्नत ॾिसी आयो मोटिया चई अल्लाह ही कंहिंजे लाइ चई मुंहिंजे बाननि जे लाइ आहे। चई ही तुंहिंजे बाननि जे लाइ आहे। चई हा चई हिन में सभु दाख़िल थींदा अहिड़ा बाग अहिड़ियूं नेमतूं अहिड़ा सुकून। हाणे वञी वञी ॾिसी अच वरी वियो ॾिसणु चई अल्लाह पहिरियां इहे तकलीफ़ूं बीमारियूं मुसीबतूं इबादतनि जे लाइ कठिन सफ़र इख़्तियार करणु रोक थाम हूंदी तौहीद जी दुश्मनी हूंदी पर पोइ बि तौहीद ते रहणो आहे। नमाज़ पढ़ण जी मुखालिफ़त थींदी पोइ बि नमाज़ पढ़णी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। पहिरियां इहे शयूं नफ़्सानी ख़वाहिशात खे पाड़े वारा आड़े वारा पंहिंजी बिरादर वारा मजबूर कंदा पर सभिनि खे लताड़े रब सां वफ़ादारी करणी आहे। पहिरियां इहे शयूं पहिरियां कंडा ई कंडा तकलीफ़ूं ई तकलीफ़ूं ॾुख ई ॾुख मुसीबतूं ई मुसीबतूं पहिरियां अलाह इहे पोइ जन्नत आहे। चई हा पहिरियां इहे पोइ जन्नत आहे। फ़रिश्ते चया मुंहिंजा रब करीम पोइ के चंद ई ने माण्हू इन जन्नत में वञी करे के माण्हू दाख़िल थींदा अंदाज़ो लॻायो। वरी हाणे वञी जहन्नम खे ॾिसी आहे। जहन्नम में वॾी बाह कूकूं रड़ियूं अज़ाब तरह तरह जा। अल्लाह ही कंहिंजे लाइ फ़रिश्ता ही मुंहिंजे बाननि जे लाइ जेके गुनहगार हूंदा फासिक फाजिर हूंदा अल्लाह हिन में त केर बि दाख़िल कोन थींदो। चई हाणे वञी वरी ॾिसी आहे वरी वियो त आराम गाहूं आसाइशूं मस्तियूं पंहिंजे नफ़्स परस्ती हे जेको कुझु पंहिंजे मुआशिरे में थिए पियो न इहो सभु कुझु अल्लाह पहिरियां ही पोइ हू आहे। चई हा फ़रिश्ता चई मुंहिंजा रब पोइ शायदि को इन जहन्नम खां बानो बची सघे घणो तबिको इन जहन्नम में वेंदो आहे। जो ज़ना जी आज़ादी आहे चोरी जी आज़ादी आहे शराब जी आज़ादी आहे वेड़ जी आज़ादी आहे पाक दामनी लताण जी आज़ादी आहे गिला गिब जी आज़ादी आहे व्याज जी आज़ादी आहे गाने मौसीक़ी जी आज़ादी आहे हर तरह जी बुराई जी नबी साईं जी सुन्नत जी जनाज़ा कढण जी आज़ादी आहे अल्लाह खे गारियूं ॾियण जी आज़ादी आहे अंबिया खे गारियूं ॾियण जी आज़ादी आहे साहब खे गारियूं ॾियण जी आज़ादी आहे क़ुरान खे घटि वधि ॻाल्हाइण जी आज़ादी आहे क़ुरान जे इनकार जी आज़ादी आहे रसूलुल्लाह जे अहादीस खे घटि वधि ॻाल्हाइण जी आज़ादी आहे हर तरह जी आज़ादी आहे का पाबंदी। असांजे मुल्क खे थोरो वठो थोरो केरु फ़ौज जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो न हिकिड़ो ॿ दफ़ा खंभिजी वियो खजी वियो अॼो रब जी तौहीन ते का बि पकड़ कान्हे का
अंबिया जी तौहीन ते का भी पकड़ काने का, बल्कि ये शैतान सरगुना उन जे पुठ पोयां थी करे बीहंदा। तव्हां खे आज़ादी टिकेटूं वठाए करे कंहिंखे अमेरिका, किथे न्यूयॉर्क, किथे लंडन, कंहिंखे किथे मोकिले छॾींदा। हलो बाबा, ये अमर जलील लानती 2-3 साल पहिरियां जेका अल्लाह रब्बुल आलमीन जी तौहीन कई, मौलवी साहब बिगड़िया, एहतजाज कयूं, धरना आयूं, संभालियो पंहिंजे खे लगाम ॾियोस, रब्बुल आलमीन जी तौहीन पियो करे। जेकर न त मौलवियुनि जा हथ रसी वेंदा हलिया। थियो नतीजो कहिड़ो? हाणे टिकेट वठाए मोकिले छॾियोसि अमेरिका, हल पंहिंजे अबे ट्रम्प वटि। अल्लाहु अकबर कबीरा। हीअ असांजी हुकूमत आहे। ही जेके माण्हू हुकूमत जे ख़िलाफ़ थियनि पिया, फौज जे ख़िलाफ़ थियनि पिया, ये हरू भरू कोन पिया थियनि। इस्लामी हिस्ट्री खे तव्हां पढ़ी ॾिसो न त इस्लाम जा हक़ असांजा जेके ऐवानी हुकूमत जा वॾड़ा आहिनि उन्हनि ते कहिड़ा कहिड़ा लागू थियनि था। यकीन पुछो त तव्हां पाणी गारी ॾियणु शुरू थी वेंदा वञा त हीअ त लाइक़ ई कोन इज़त रखण जे। अंदाज़ो लॻायो, हर तरह जी आज़ादी आहे। भॼो डुको, खेॾो, खाओ पीओ, मस्तियूं मौजूं कयो, नतीजो रब जो क़ुरान चए थो जहन्नम कु अनफुसकुम वालिकुम नारा। इन जे करे रब्बुल आलमीन फरमायो, ए ईमान वारो, मताकल में पढ़ण खां बाद में ने भुल में वेही रहो त असांजे लाइ जन्नत पकी आहे। असां कलमो पढ़ियो, असां रब खे मञण जी दावा कई आहे, रसूलुल्लाह खे मञण जी दावा कई आहे। बाक़ी जेको रसूल जे ख़िलाफ़ ॻाल्हाए, रब जे ख़िलाफ़ ॻाल्हाए, क़ुरान जे ख़िलाफ़ ॻाल्हाए, इस्लाम जे ख़िलाफ़ ॻाल्हाए, असहाब जे ख़िलाफ़ ॻाल्हाए, पंहिंजी क़बर पाण कारी पियो करे, असांजे मथां का ज़िम्मेदारी कोन्हे का। न ओ जियां रब खे मञण जी तव्हां दावा कई आहे, तीअं रब जी ज़ात जी हिफ़ाज़त बि तव्हांखे करणी आहे। तव्हांजे ईमान जो इहो तक़ाज़ो आहे। तव्हांजी मौजूदगी में कंहिंखे ज़रूरत ई न थिए जो रब्बुल आलमीन जी ज़ात जे बारे में घटि वधि ॻाल्हाए। जेकर तव्हां रसूलुल्लाह ते कलमो पढ़ियो आहे, तव्हांजे ईमान जो इहो तक़ाज़ो आहे। इहा निशानी ज़ाहिर हुजणु खपे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन बारे में केरु घटि वधि ॻाल्हाए त ज़बान छिके ॿाहिरि कढोसि, इहो ईमानी तक़ाज़ो आहे। इहो तव्हां ते ईमानी तक़ाज़ो आहे। रब जे क़ुरान जे ख़िलाफ़ केरु बि ॻाल्हाए, रब जे क़ुरान जी तरदीद करे, रब्बुल आलमीन जे क़ुरान जी बेहुरमती करे, इहो ईमानी तक़ाज़ो आहे त क़ुरान पाक जवां खे हिफ़ाज़त करणी आहे। छा रब मोहताज आहे? छा न? रब सभु कुझु करे ॼाणे थो, पर जो असां कलमो पढ़ियो आहे न, रब्बुल आलमीन ज़िम्मेदारी लॻाई आहे त हाणे ॾिसां त तव्हां मूं रब जी ज़ात जे मामले में केतिरा मूं सां सचा आहियो, ईमान में केतिरा पका आहियो। रसूल करीम जी हिफ़ाज़त पाण रब कराए ॼाणे। अल्लाहु अकबर कबीरा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला बैतुल्लाह शरीफ नबी साईं खां पहिरियां अब्दुल मुत्तलब जे हवाले हुनजी ज़ेर निगरानी में हो। जनाब रा बादशाह पंहिंजो लश्कर वठी करे मक्कतुल मुकर्रमा में पहुतो। मके जा सरदार आहे के मैदान ते निकिरी अचो। अजब रा बादशाह हाथियुनि जो लश्कर, मुजाहिदीन जो लश्कर वठी करे आयो आहे। तव्हांखे बि मारे ख़तमु कंदा, ओ कअबतुल्लाह शरीफ के भी त्राहे ख़त्म करे छॾींदा। ख़ासि टारगेट कअबतुल्लाह शरीफ आहे। जनाब अब्दुल मुत्तलिब चयो आहे, ॿुधो असांजा हथ मथे अथव, रब ॼाणे ते रब जो काबो ॼाणे, रब ॼाणे त रब जो काबो ॼाणे। रब चए थो ईमान वारो जेकॾहिं कलमो पढ़ियो आहे त रब्बुल आलमीन जे कअबतुल्लाह जी हिफ़ाज़त करण, रब जे घरनि जी हिफ़ाज़त करण वांजे ज़िम्मे आहे। जेकॾहिं न त तव्हीं हथ मथे खणो त पोइ ख़बर पइजी वेंदी हली त रब जी कुदरत छा। अब्दुल मुत्तलिब हथ मथे कया, रब्बुल आलमीन नंढड़ा नंढड़ा पखी मोकिलिया। वलिल्लाहि जुनूदुस समावाति वल अर्द। रब्बुल आलमीन वटि ज़मीन ऐं आसमान में वॾियूं थोड़ी नंढड़ियूं नंढड़ियूं मख़लूक़ूं, रब जा लश्कर रब्बुल आलमीन जो इंतकाम वठण जे लाइ तयार अथव। नंढड़ा अबाबील झिरकिन मां मोकिलिया। हेॾा वॾा वॾा लश्कर, वॾा वॾा वेहाक, वॾा वॾा हाथी, पर ये नंढड़ा पखी नंढड़ी चौंपनि में ये पत्थरियूं खणी करे मथां करे जो चढ़नि विया। केॾां विया तव्हांजा हाथी, केॾां विया तव्हांजा वेढ़ा,
पाक माण्हू सभु मरी तहस नहस थी तबाह थी हलिया। रब मिसाल बयान कयो अलम तर कैफ फअल रब्बुका बिअस्हाबिल फील। मोहम्मद करीम छा तो असहाब फील वारनि जो हाथी वारनि जो नतीजो छन न ॾिठो आहे। वारसल अलैहिम तैरन अबाबील। रब्बुल आलमीन उन्हनि जे मथां नंढड़नि नंढड़नि पखियुनि खे मोकिलियो आहे। रब्बुल आलमीन उन्हनि जी सॼी साज़िश खे तहस नहस करे छॾियो आहे। फजअलहुम कअस्फिन माकूल। रब्बुल आलमीन फरमाए थो इन्हनि पथरनि जे करे उन्हनि जी अहिड़ी हालत थी वई जो पत्थर वसण जे करे सड़ी राख थी बूसो थी विया हलिया। ॼण त खाधल फिटो थियल ओभर कयल को गाह पियो आहे। ही रब जी ताक़त अथव। रब्बुल आलमीन पंहिंजी ज़ात जी हिफ़ाज़त पाण कराए ॼाणे। रसूलुल्लाह जी हिफ़ाज़त पाण कराए ॼाणे ताइफ़ में विया। ओ अल्लाह जा बानो रब जी अकेले जी इबादत करियो। इबादत करण उनजो हक़ अथव। कहिड़े दीन ते आयो सभिनी दीननि खे छॾियो तव्हांखे छॾिणो बि आहे। हरू भरू तव्हांखे छॾिणो आहे। रब्बुल आलमीन जे अकेले जी इबादत करणी आहे। नतीजो छा निकितो पत्थरनि जा वसकारा थी विया हलिया। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैर रत जिस्म रत थी वियो हलियो। फरिश्ता आया मोहम्मद रब पैगाम मोकिलियो आहे सिर्फ़ तुंहिंजी इजाज़त जो इंतज़ार आहे। ही केरु पियो चवे? रब्बुल आलमीन इंतकाम वठण ते क़ादिर आहे। मोहम्मद करीम सिर्फ़ तुंहिंजी इजाज़त जो इंतज़ार आहे। छो जो हिते मुसलमाननि जो लश्कर मौजूदु कोन्हे, ईमान वारनि जो लश्कर मौजूदु कोन्हे। हिकु मोहम्मद हिकु साथी सहाबी जी ॿ शख़्सियतूं मौजूदु आहिनि, बाक़ी सभु अॻियां काफ़िर आहिनि। मोहम्मद तूं इजाज़त ॾे ॿिन्ही पहाड़नि खे मिलाए करे ताइफ़ वारनि खे तहस नहस करे ख़तमु करणु मूं रब जो कमु आहे। जेकॾहिं ईमान वारा पासदारी न कंदो त रब्बुल आलमीन पाण इंतकाम वठी ॼाणे, बदला वठी ॼाणे। ऐं पोइ जॾहिं रब जा कहर नाज़िल थियनि था न त पोइ रब्बुल आलमीन जे मुक़ाबले में केरु मदद जे लाइ बि कोन थो अची सघे ऐं कंहिंजी मदद तव्हांखे फ़ाइदो बि कान ॾेई सघंदी। इन जे करे फरमाई कू अनफुसकुम, ईमान वारो पंहिंजो पाण खे बचायो, पंहिंजो पाण खे बचायो। अल्लाह जी तौहीद जी हिफ़ाज़त करे, रसूलुल्लाह जी नुबुवत और रिसालत जी हिफ़ाज़त करे, कुरान जी हिफ़ाज़त करे, मसाजिद और मदारिस जी हिफ़ाज़त करे, पंहिंजे ईमान इज़्ज़त और आबरू जी हिफ़ाज़त करे, पंहिंजो पाण खे जहन्नम खां बचायो। वाहलीकुम नारा। ऐं इहा सभु तालीम, इहे सभु नज़रिया, इहे सभु समझौता पंहिंजे औलाद खे बि सेखारे करे उन्हनि जे जिस्म में, दिमाग़ में, दिलि में, उन्हनि जी तरबियत में, उन्हनि जे ज़मीर में इन्हनि ॻाल्हियुनि खे चङी तरह सां घोटे करे वेहारियो तां त जहन्नम जी बाह खां तव्हां बि बची पओ, तव्हांजी औलाद बि बची पओ। ही त रब्बुल आलमीन जे तरफ़ां अल्लाह ताला ईमान वारनि ते ज़िम्मेदारी इबादतनि मां जा मेन हक़ जेका अल्लाह ताला सां इंसान जी सचाई ऐं वफ़ादारी साबित थी उहा नमाज़ आहे। नमाज़ जेकर न पढ़ींदो त जहन्नम मुक़द्दर आहे। जहन्नम कहिड़ी? फरमायो वक़ूदुहन नास वल हिजारा। उन जहन्नम जी बाह में इंसान पवंदा, पत्थर पवंदा। वल मलाइकतु अलैहा गिलाद। रब्बुल आलमीन फरमायो उहा जहन्नम अहिड़ी ख़तरनाक जहन्नम आहे जेॾी महिल जहन्नम में जहन्नमी उछलाया वेंदा, दाहूं कुतू आहू पुकार कंदा। रब्बुल आलमीन 19 सिपारे सूरतुल फुरक़ान में फरमायो आहे ओ हिकिड़ी तबाही के ना, हिकिड़ी मौत के ना। हुनालिका रब्बुल आलमीन फरमायो इते हाणे तव्हां पुकारियो, घणनि तबाहियुनि खे पुकारियो, केतिरियूं तव्हांखे मौतूं अचंदियूं रहनि, तॾहिं बि इन अज़ाब खां बि नथा बची सघो। ज़ुक इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम। हा हा, दुनिया में वॾो फने खान हुए, दुनिया में वॾी दौलत हुई, दुनिया में वॾो पंहिंजो पाण खे मोतबर सम्झंदो हुए, वॾी इज़तनि वारो सम्झंदो हुए, पर रब जे दीन जो बाग़ी हुए, रब जी इबादत खां परबर हुए, रब जे दीन ते इबादत ते तूं मज़ाक ठाहिया, उन जी परवाह कान कई आहे। हाणे तूं ही अज़ाब चख, ॿाहिरि निकिरी त ॾेखार। ला यमूतु फीहा वला यहया। ओ जेके जहन्नम में विया हलिया कॾहिं बि उन्हनि खे मौत कान ईंदी, वरी ॿीहर उन्हनि खे हयाती बि न मिलणी, हमेशह ज़िंदा हूंदा, जहन्नम जी बाह में पिया सड़कंदा बड़कंदा। रब्बुल आलमीन फरमायो फरिश्ता
जेके जहन्नम जे मथा दारोगा त्या बीठलन इंतहाई गजबनाक इंतहाई कावड़ियल शदीद गैदो गजब वारा अल्लाह रब्बुल आलमीन जे दुश्मनन जे मथा मुकर्रर थिया प्यान के किस्म जी का रुश्वत खोरी उते कान हलंदी का बाह बेली मिंथ मेड़ कान हलंदी उते का सुवारिश कान हलंदी फरिश्ता चवंदा ओ ज़ालिमो रब्बुल आलमीन वा के अर्शे सा नवाजो पर तवा रब जी इबादत का परबराती करे मन मस्जिद में जिंदगी गुजारे आयो हाने ही जहन्नम वा जो मुकद्दर आ इन में सड़ो फरिश्तन के किस्म जो को भी रहम को नहीं दो सख्त मिजाज वारा कावड़ी अज़ाब ॾियण वारा फरिश्ता जहन्नम जे मथा मुकर्रर कयल हुंदा। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह ताला जी बाह खां बचाइण जे लाइ नमाज लाज़मी आहे। नमाज इस्लाम ऐं ईमान जो बुनियादी अहम रुकन आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल उमूदुहु सलात। ओ दुनिया वारो ॿुधो ॿुधो इस्लाम जो बुनियाद इस्लाम जी जड़ जेका आहे जिते सॼियूं दीवारियूं सॼियूं छितूं तव्हांजो ॿि मंज़िला टे मंज़िला बीहणी आहे तव्हांजो ईमान तव्हांजी हयाती तव्हांजो बाक़ी इबादतूं तव्हांजो मुतमल कामयाबी क़ब्र में कामयाबी महशर में कामयाबी जन्नत में तव्हांखे पहुचणो आहे। ओ दुनिया में दुश्मननि सां कीअं मुहादो अटकाइणो आहे कीअं मज़बूती इख्तियार करणी आहे कीअं सुकून भरी ज़िंदगी गुज़ारणी आहे इन्हनि सभिनी शयुनि खे जेकॾहिं तव्हांखे बासाने हासिल करणो आहे त पंहिंजे इस्लाम जी बुनियाद नमाज सां पक्की करे बिहारियो। नमाज पढ़ंदो नमाज जी पाबंदी कंदो त बाक़ी तव्हांजो इस्लाम तव्हांजे लाइ आसान थी वेंदो आहे। बाक़ी मथे भितूं मज़बूत छित मज़बूत सॼी ज़िंदगी सुकून वारी गुज़रंदी पर जेकॾहिं जेके बुनियाद हिन जड़ आहे उहा ई कच्ची पक्की टेढ़ी पासीली बीठल हुजे त पोइ बाक़ी इमारत बीहंदी बाक़ी ईमान बीहंदो बाक़ी पादरनि जे साम्हूं सख़्तियुनि जे साम्हूं आज़माइशनि जे साम्हूं मुसीबतनि जे साम्हूं छा इस्लाम बीहंदो। अल्लाहु अकबर कबीरा। नमाज अहम बुनियादी रुकन बुनियल इस्लाम अला खम्स। ॿुधो मुसलमान इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते आहे। रब जी तौहीद रसूलुल्लाह जी रिसालत जी गवाही इकरार खां बाद में अहम बुनियादी रुकन नमाज अथव। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में मोहम्मद करीम जी उम्मत चा पर पहिरियां समूरा जेके नबी ज़िक्र कया उहे सभ जा सभ नमाज़ी हुया उन्हनि जा उम्मती बि सभ जा सभ नमाज़ी हुया। न को नबी को बेनमाज़ी गुज़रियो आहे न कंहिं नबी जो को उम्मती बेनमाज़ी गुज़रियो आहे न कि अल्लाह जा औलिया बेनमाज़ी गुज़रिया। अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान खे खणो सूरह सिपारे सूरतुल मरियम खे खणो वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहु कान सादिकल वादि व कान रसूलन नबिया। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम जे पुट इस्माईल जो तज़किरो फरमा ओहो रब्बुल आलमीन जो सच्चो पैगंबर रसूल हुयो। व कान यअमुरु अहलहु बिस्सलाति वज़्ज़काति व कान इंद रब्बिही मर्दिया। ओ सुनो इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम पाण भी नमाज़ी हुयो त पंहिंजे अहलो अयाल खे भी नमाज पढ़ाईंदड़ हुयो। खणो अल्लाह रब्बुल आलमीन जे बाक़ी पैगंबरनि खे उलाइक الذين انعم الله عليهم من النبيين والصديقين। रब्बुल आलमीन फरमायो नबियन ते रब्बुल आलमीन इनाम कयो आहे मिन दुर्रियत आदम जेके आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद मजा हुया व मिमन हमलना मा नूह पाण बि नमाज़ी आहे नूह जा उम्मती बि नमाज़ी आहे। रब्बुल आलमीन फरमायो जेके नूह अलैहिस्सलातु वस्सलाम सां सवार थिया उहे बि नमाज़ी हुया। रब्बुल आलमीन फरमायो जेके याकूब जेके इब्राहिम इसराइल जे औलाद मां हुया से बि नमाज़ी हुया। व मिमन हदैना वश्तबैना इदा तुतला अलैहिम आयातुर रहमान। ओ जिन्हनि खे मूं रब्बुल आलमीन पंहिंजो महबूब करे चूंडियो आहे जेके मूं रब्बुल आलमीन जा प्यारा बाना अथव जेके मूं रब्बुल आलमीन जा ख़ासि बाना अथव उहे हिदायत वारा अथव चूंडियल अथव बुरगुज़ीता अथव औलिया किराम अथव। उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे इदा तुतला अलैहिम आयातुर रहमान खर्रू सुजदन व बुकिया। ओ रब जा औलिया किराम रब जा नबी सगोरा रब जा प्यारा बाना रब जा महबूब बाना नेक साले बाना जेॾी महिल बि रब्बुल आलमीन जे घरों सॻड़ो थींदो आहे फौरन डोड़ंदा ईंदा गोॾा भनी करे रोई रड़ी करे पंहिंजे रब जे साम्हूं सजदे में किरंदे तव्हांखे नज़र ईंदा। इहे रब्बुल आलमीन जा चूंडियल बाना हिदायत वारा अंबिया किराम उन्हनि जा उम्मती नेक साले बाननि जी निशानी आहे त उहे सभ जा सभ नमाज़ी हुया। व तिलक हुज्जतुना आतैनाहा इब्राहीम अला कौमिही नरफउ दरजातिन मन नशा।
रब्बुल आलमीन सोने इस्माइल जे नमाज़ी जो तज़किरो कयो आहे। सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम भी नमाज़ी आहे। सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम भी तौहीद वारो आहे। रब्बुल आलमीन सोने इब्राहिम जो तज़किरो कंदे अॻिते फरमायो आहे व वहबना लहू इसहाक व याकूब कुल्लन हदैना व नूहन हदैना मिन क़ब्ल व मिन ज़ुर्रियतिही दाऊद व सुलैमान व अय्यूब व यूसुफ व मूसा व हारून व कज़ालिक नज़्ज़िल मुहसिनीन व ज़करिया व यहया व ईसा व इलियास कुल्लुम मिन सालिहीन व इस्माईल व यसा व यूनुस व लूता व कुल्लन फद्दलना अलल आलमीन व मिन आबाइहिम व ज़ुर्रियतिहिम व इख़्वानिहिम वज्तबैनाहुम व हदैनाहुम इला सिरातिम मुस्तक़ीम। रब्बुल आलमीन इब्राहिम का शुरुआत करे कमो पेश 18 नबियन जा नाला खणी करे बुधायो आ। सब जा सब तौहीद जो इकरार करण खां बाद में नमाज़ी हुया। व मिन आबाइहिम व ज़ुर्रियतिहिम ओ उन्हनि जे पीअनि खे खणो, ओ उन्हनि जे औलाद खे खणो, ऐं सब तौहीद खां बाद में नमाज़ी हुया। रब्बुल आलमीन फरमाए सब जा सब सिद्धे रस्ते ते हुया। रब्बुल आलमीन जी तौहीद खां बाद में इबादत में नमाज के पढ़ण वारा हुया। सब जा सब हिदायत होया। रब्बुल आलमीन फरमाए उलाइकल्लज़ीना हदाहुमुल्लाहु फबिहुदाहु मुक़्तदि। समूरा नबी सगोरा नबियन जा उम्मती सगोरा औलिया किराम सब नमाज़ी हुया, सब हिदायत वारा हुया। जंहिंखे बि हिदायत इख्तियार करणी आहे, जंहिंखे बि नबियन जी लिस्ट में बीहणो आहे, जंहिंखे बि नेक सालियन जी लिस्ट में बीहणो आहे, जंहिंखे बि रब जो प्यारो बानो थियणो आहे, जंहिंखे बि हिदायत वारो थियणो आहे, उन्हनि सभिनी खे घुर्जे तो नबियन जो रस्तो इख्तियार करे, नबियन जे सच्चे उम्मतन नमाज़न जो रस्तो इख्तियार करे, हिदायत हासिल करे, जन्नत माणनि। रब सईन सभिनि जा तज़किरा कुरान में कया आहिनि। सब नमाज़ी हुया तौहीद खां बाद में, को बि बेनमाज़ी कोन हुयो। ऐं नमाज हुजण जे करे हिदायत वारा हुया। ऐं अल्लाह फरमायो असांखे चूंडियो थियो, असांजा ख़ासि बाना हुया। हिते नमाज पढ़ंदे कोन, पोइ बि चए असीं अल्लाह जा वली आहियूं, असीं अल्लाह जा प्यारा आहियूं। वअमुर अहलक बिस्सलात वस्सबिर अलैहा। ॿिया नबी सगोरा पंहिंजी जॻह ते, औलिया किराम पंहिंजी जॻह ते, उन्हनि जी औलाद पंहिंजी जॻह ते, पर वो मोहम्मद करीम के मञण वारो बेनमाज़ी हो। ॿुधायो इन हिकिड़े अमल नमाज में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके छा हिसाब किताब ॾींदा थी, जेकॾहिं उहा पुछा करे वेझे ओ मुंहिंजा हबीब समूरा नबी नमाज़ी हुया, उन्हनि जे आलो अयाल नमाज़ी हुई, उन्हनि जा उम्मती नमाज़ी हुया। ऐं रब तोखे बि हुकुम ॾियां थो त तूं बि नमाज़ पढ़जांइ, त पंहिंजे आलो अयाल खे बि नमाज पढ़ाए। केरु? मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हदीस शरीफ आप सही बुखारी खणो, मोहम्मद करीम आम फर्द नमाज तो पंहिंजी जगह ते 5 वक्त रात जो तहज्जुद जे लाइ उथन पिया, पंहिंजी घरवारनि खे उथारनि पिया, उथो 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 नमाज पढ़ो। या अय्युहल मुज़म्मिल। अॼु परेशान आहियूं, कामयाबी कान थी मिले, मेहनत करे 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 लाह निकिरी विया आहिनि। अॼु का रिज़ल्ट कोन्हे, का खुशहाली कोन्हे का। नमाज तव्हांजे सभिनी परेशानियुनि जो हल बि आहे। नमाज इस्तकामत सेखारींदी आहे इंसान खे। नमाज इंसान जे ज़मीर और जिस्म के ताक़त ॾींदी आहे। नमाज इंसान जे सोचनि खे ज़मीर के ताक़त ॾींदी आहे। मोहम्मद करीम जमल मक्के में अल्लाहु अकबर कबीरा ही तो हुकुम थियो ज़िंदगी नबूवत खां पोइ, नबूवत मिली आहे उन खां पोइ हुकुम थियो आहे, पर नबी जी ज़िंदगी खे खणो तो इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते हलंदे नबूवत मिलण खां पहिरियां बि नमाज़ी हुया। इन नबी के मञूं था जो नमाज़ी कोन था पढ़ूं, हुन जी ज़िंदगी त नमाज खां खाली आहे ई कान। असां उम्मती आहियूं, नमाज खां खाली आहियूं। अल्लाहु अकबर कबीरा। कहिड़े नबी जे नक्शे कदम ते था विया हलूं? अंदाज़ो त लगायो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नाले खां अलावा नबूवत खां पहिरियां बि का शइ न खाधी आहे। ही त नबी हुयो, पर जिथे कुफर ही कुफर आ, गुमराही गुमराही, शिरक ही शिरक, जना ही जना, चोरी ही चोरी, व्याज ही व्याज, बदमाशियूं बदमाशियूं। अल्लाह अकबर कबीरा। उते हिक अल्लाह जो नेक बानो ज़ैद बिन अमर बिन नुफैल उथी बीठो आ पूरे मक्के में। अल्लाह अकबर कबीरा। पहिरियां वियो आहे यहूदी आलिम वटि। यहूदी आलिम खां वञी पुछा कई, मूंखे सच्चे पक्के दीन जे बारे में ॿुधा। यहूदी चयो, ॿुध, असांजे दीन जे बारे में पुछणु चाहीं थो ऐं इन में अचणु चाहीं थो,
तो तोखे अहिड़ा कम करना पवंदा जिन्हनि ते रब नाराज़ थई, रब जो गज़ब नादिल थिए। चयाऊं रब जी नाराज़गी रब जे गज़ब खां त पहिरें दीन खां बेदार आहियां, जेको मुशरिकीन मक्का जो दीन आहे। उन खां ई बेदारी करे हक़ वारो दीन चूंडण पियो चाहियां। जेकॾहिं रब जा गज़ब जेकॾहिं बर्दाश्त कयां, मूं में ताक़त ई कोन्हे। जे पोइ जेकॾहिं तोखे को सचो दीन हिन दौर में बि इख़्तियार करणो आहे न, उहो दीन इब्राहिमी अथई, उहो दीन इब्राहिमी अथई। वरी उतां निकितो सिधो आयो आहे ईसा आलिम वटि। ईसा आलिम खां पुछा कई, चई तोखे अहिड़ा कम करणा पवंदा जेकॾहिं असांजे दीन में दाख़िल थियणु चाहींदो त पहिरियां तोखे लानतनि वारा कम करणा पवंदा, जिन्हनि जे करे अलाह जी लानत नाज़िल थिए। चई अलाह जी लानतनि खां बचण जे करे त आऊं पहिरियां मुशरिकीन मक्का वारे दीन खां बेज़ार थी आयो आहियां। सिधो दीन तौहीद वारो दीन मूंखे ॿुधा। चई पोइ उहो दीन इब्राहिमी अथई, उहो दीन इब्राहिमी अथई। मोटी आयो आहे, उन दीन इब्राहिम खे पढ़णु लॻो ऐं उन ते अमल करणु लॻो। अमल करण में तौहीद जो हिकु सबक़, काबतुल्लाह शरीफ जी भर में नमाज़ूं पढ़े पियो। नमाज रुगो हिन उम्मत में हिन इस्लाम में कोन्हे का, जो नबी जी नुबूवत खां बाद में जेको नाज़िल थियो आहे। ॻाल्हि पिया करियूं त पहिरियां ई नमाज़ आहे। अल्लाहु अकबर। इहो ज़ैद बिन अमर बिन नुफैल नमाज़ूं पियो पढ़े। उन खां बाद में उनजी दावत थी आहे। दावत में मुशरिकीन मक्का बुतनि जे नाले बकरी जो गोश्त पचाए करे तैयार करे खणी आया। ज़ैद खा, ज़ैद खा। ज़ैद चयो ॿ ॻाल्हियूं कई, ॿ ॻाल्हियूं। दीन तौहीद वारो छा आहे? अॼु माण्हू चवंदा ही चंद अंगुरियुनि ते गिणण जेतिरा जेके पहिरियां हुआ ई कोन से हक़ ते हन, बाक़ी सॼी पब्लिक गुमराह, अदा गुमराह, गुमराह, यकीनन गुमराह, रब जी ज़ात जो कसम गुमराह। ज़ैद बिन अमर बिन नुफैल हिकिड़ो अकेलो ॼणो आहे, नमाज़ पढ़े पियो, खणी आया गोश्त। ज़ैद खा। ॿ ॻाल्हियूं, हिकु त तव्हां ही पंहिंजे बुतनि जे तक़र्रुब हासिल करण जे लाइ ज़िबह कयो? हा। आऊं न खाईंदुसि, आऊं उहो नज़रानो खाईंदुसि, उहो न्याज़ खाईंदुसि, उहो काढाणो खाईंदुसि जेको फ़क़ति अल्लाह जो तक़र्रुब, अल्लाह जी मोहब्बत, अल्लाह जी रज़ा हासिल करण जे लाइ कयो वञे। आऊं न खाईंदुसि इहा शइ। ॿी ॻाल्हि, तव्हां जे महिल इहो जानवर ज़िबह कयो पे, अल्लाह ताला खां अलावा ॿिए कंहिंजो नालो पुकारियो। चई असां पंहिंजे बुतनि जो पुकारियो, असां उन ॾांहुं हिन जानवर जी निस्बत कई आहे। चई ज़ैद इहो बि न खाईंदो आहे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर आहे छा फरमायो? सॼो मक्को भरियल आहे सरदारनि सां, पैसे वारनि सां, दौलतनि सां, पर मुहम्मद करीम फरमायो क़यामत वारे ॾींहुं इहो ज़ैद बिन अमर बिन नुफैल उथंदो इन दौर जे हिसाब सां अकेलो तौहीद वारो माण्हू उम्मत थी करे उथंदो। पोइ इते केरु चवे त मके वारा सभु हक़ ते आहे, हिकिड़ो ज़ैद अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे, नओं निकिरी पियो ओचितो। अल्लाहु अकबर कबीरा। दीन नए ऐं पुराणे जी ॻाल्हि जो नालो कोन्हे। दीन हक़ सच कसरत ऐं किलत जो नालो कोन्हे। दीन आहे दलील जो नालो, दीन आहे हक़ानियत जो नालो। त नमाज़ मुहम्मद करीम पहिरियां बि पढ़ंदा, ज़ैद बिन अमर बिन नुफैल रज़ी अल्लाहु अन्हु पहिरियां बि पढ़े पियो। नुबूवत मिलण खां बाद में बि जेॾीमहिल मके में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबलीग कनि पिया, मुहम्मद करीम खे हुकुम मिलियो त पाण बि नमाज़ पढ़, जेके तुंहिंजा घर वारा अथई अमड़ ख़दीजा उनखे बि नमाज़ पढ़ा, पंहिंजूं न्याणियूं अथई उनखे बि नमाज़ पढ़ा। सूरत ताहा मक्की आहे, मक्कतुल मुकर्रमा में नाज़िल थी आहे। अमड़ ख़दीजा नमाज़ी आहे, हज़रत फातिमा नमाज़ी आहे, हज़रत बीबी ज़ैनब नमाज़ी आहे, बीबी रुकैया नमाज़ी आहे, हज़रत बीबी उम्मे कुलसूम नमाज़ी आहे। नबी नमाज़ी, नबी जी घरवारी नमाज़ी, नबी जी औलाद न्याणियूं नमाज़ी आहिनि। रब्बुल आलमीन जो हुकुम आहे या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीला। मुंहिंजा हबीब
अञा बि जेकॾहिं तूं पंहिंजो परेशानियूं काफ़िरनि जी तरफ़ां जेके दीन तौहीद नुबूवत रिसालत पहुचाइण जे करे मिलनि पियूं न, इन्हनि खे ख़तमु करणु चाहींदो, पंहिंजो ॿार हल्को करणु चाहींदो, पंहिंजे दिलि खे सुकून ॾियणु चाहींदो, पंहिंजे जान में ताक़त ॾियणु चाहींदो त राति जो उथी करे नमाज़ पढ़, नमाज़ पढ़। वाक़िम सलात तरफ़ नहार व ज़ुलफ़ मिनल लैल। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो भी नमाज पढ़, ॾींहं जो भी ॿिनि हिस्सनि में सुबुह ऐं शाम जो नमाज़ पढ़ंदो कर। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेतिरी नमाज पढ़नि पिया जे बावजूद भी नमाज ही नमाज, नमाज ही नमाज जो हुकुम आहे। अंदाज़ो लगायो असां कहिड़े खाते में आहियूं। अल्लाह जा नबी नमाज़ी, उन जा उम्मती नमाज़ी, हिदायत वारा उहे सभु जा सभु नमाज़ी। मोहम्मद करीम नमाज़ी आहे, मोहम्मद करीम जो घर वारो औलाद सभु नमाज़ी आहिनि। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, ओ माज़ जेको पहिरें जुमे गुज़रियल जुमे ते बि पाण 10 नसीहतों ज़िक्र कंदे फरमायो, औसानी खलील मुआज़ सुनो, चए थो सुणे मुंहिंजे यार मोहम्मद करीम मूंखे वसियत कई आहे, तूं मुआज़ रब सां कंहिंखे शरीक न कजांइ, वला ततरुकन सलात मक्तूबा, फर्ज़ी नमाज न छॾजांइ। छो जो जंहिं माण्हू फर्ज़ी नमाज छॾे ॾिनी आहे, तर्क करे ॾिनी आहे, बेनमाज़ी थी वियो आहे, फ़क़द बरियत मिनो दिम्मतुल्लाह, रब उन खां नाराज़ थी वेंदो आहे। रब्बुल आलमीन जो ज़िम्मो, रब्बुल आलमीन जो रहमतूं बरकतूं बख़्शिश सभु ख़तम थी वेंदी आहे। रब मुंहुं मोड़े छॾींदो आहे, रहमतूं सभु ख़तम कंहिंखां बेनमाज़ी खां। अंदाज़ो लगायो सिर्फ हिकड़ी नमाज न पढ़ण जे करे परवरदिगार जेको सभिनी खां वधीक ख़ैर ख़वाह, सभिनी खां वधीक हमदर्द पंहिंजे बाननि जे लाइ हिकड़ी नमाज जे करे रब्बुल आलमीन जी रहमत बरकत, रब्बुल आलमीन जी रात को ख़त्म थी वञे। हलियो बाक़ी कहिड़ा सुकून मिलंदा, केतिरियूं मस्तियूं कंदासीं। बेनमाज़ी हुजण अबू लहब अबू जहल जी निशानी आहे। अराइतल्लज़ी यन्हा अब्दन इज़ा सल्ला, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मक्कतुल मुकर्रमा जो कठिन तकलीफ़नि वारो दौर आहे, एतिरे क़दुरु सख़्तियूं आहिनि जो ज़ालिम सरियाम नमाज़ पढ़ण बि नथा ॾियनि, पर पोइ बि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे नमाज़ जी अहमियत ॿुधाइण जे लाइ वञनि पिया काबतुल्लाह शरीफ़ जे सहन में नमाज़ पढ़नि पिया। सजदे में जीअं ई विया काफ़िरनि उठ जी ओजड़ी मथां रखी आहे, पोइ बि मोहम्मद करीम नमाज़ न छॾी आहे, इहा तकलीफ़ बि बर्दाश्त कई आहे। वरी ॿियो दफ़ा नमाज़ पढ़ण विया, जीअं ई मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में विया, उक़बा बिन अबी मुईत लानती खबीस आयो आहे, कपिड़ो मोहम्मद करीम जे गिची में विझी करे गोगो घुटो ॾियण जी कोशिश करे थो त तूं असांजे साम्हूं कहिड़ी नमाज़ पियो पढ़ी, कहिड़ियूं इबादतूं पियो करी, छा ॾेखारण थो चाहीं असांखे। अबू बकर सिद्दीक़ सुहिणो भॼंदो आयो आहे, ओ ज़ालिमो तव्हां उन माण्हू खे क़त्ल करण जी चकर में आयो, उन माण्हू खे क़त्ल करण जी कोशिशनि में आयो जेको चए थो अतक़्तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह, उन माण्हू खे मारणु चाहे थो जेके अकेलो रब्बुल आलमीन मुंहिंजो अल्लाह परवरदिगार आहे। उन माण्हू खे न मारियो। मोहम्मद करीम अहिड़े कठिन दौर में बि नमाज़ कनि। साहबा जेके उन दौर में शुरूआत में मुसलमान थिया, नमाज़ूं किथे पिया पढ़नि, ईअं कोन चयूं, हींअर तकलीफ़ूं आहिनि, हींअर काफ़िर विढ़नि पिया, हालात सही थियनि पोइ नमाज़ूं पढ़ंदासीं। जीअं अॼु असां मुसलमान आहियूं, अल्लाह कहिड़ो ईमान थो रहे। साहबा किराम नमाज़ न छॾी, अहिड़े कठिन दौर में बि के किथे पहाड़नि में लिखी नमाज़ पिया पढ़नि, के किथे गारनि में लिखी करे नमाज़ पिया पढ़नि, के किथे घरनि में लिखी करे बि नमाज़ पिया पढ़नि, पर के बि साहबी खे तव्हां वञी करे पढ़ी ॾिसो, अहिड़े कठिन दौर में तकलीफ़नि वारे दौर में बि कंहिं सहाबी नमाज़ न छॾी आहे। असां किथे आहियूं, कहिड़ो ईमान आहे, कहिड़ो मुसलमान आहे। मोहम्मद करीम फरमायो अल अहदुल्लज़ी बैनना व बैनहुम सलाह फमन तरकहा फक़द कफ़र। ॿुधो, सभु तमहीदूं, सभु सम्झाणियूं, सभु फज़ीलतूं, सभु अज़मतूं, सभु पंहिंजी जॻह ते, मोहम्मद करीम आख़िर में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो त ॿुधो, हाणे मता केरु कंहिंते नाराज़ थिए, शक करे, हीअं करे, बहाना ठाहे, हीला वसीला, असां ॾिठो कहिड़ियुनि कहिड़ियुनि मरहलात में तकलीफ़नि में बि नमाज़ न छॾी आहे। हाणे मोहम्मद करीम फरमाए जंहिं बि नमाज़ छॾी, जंहिं बि नमाज़ छॾी, नमाज़ न पढ़ियई, फमन तरकहा फ़क़द कफ़र, उन माण्हू कुफ़ुर कयो आहे। बाक़ी ॿुधायो छा थो बचे। ओ जंहिं बेनमाज़ी जो मोहम्मद करीम ठपो हणी करे इस्लाम ख़तम पियो करे, उन जी ईमानी दावा मोहम्मद करीम बातिल ऐं कूड़ी पियो करे, असां ले कहिड़ी भुल में पियल आहियूं। रब्बुल आलमीन क़ुरान पाक में ख़बर छा ॿुधायो,
पेरियां नबियन जा औलिया किराम जा तज़किरा कने फरमाए फखलफा मिन बादिहिम खल्फुन अदाउस सलात वतबउ शहवाति फसौफ यलकौन गय्या। मता सुभाणे केर चए त साईं ॾिसे असांखे छा चयो आहे, छो चिड़ साईं ते तूं ई मड़ी थोरी घणी आहे। अदा हिकिड़ो ॿियो अर्ज़ु कंदो रहो त महिरबानी करे जुमे खां पोइ सुनतूं पढ़ी वेंदा करियो। माण्हू न्यापा मोकिलींदा आहिनि, ही वहाबियनि जी मस्जिद में निमाज़ त केरु सुनत केरु पढ़े ई कोन थो। हिकिड़ो मोतबर माण्हू हिते होटल ते वेठो मूंसां कचहरी पियो करे, अहल हदीस खां हटी करे ॻाल्हियूं वॾियूं कंदा आहिनि वीचारा। तुंहिंजा जमायती सुनत पढ़नि ई कोन था। मुंहिंजे बाबा पोइ मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे, ऐं को ज़मींदार आहियां ऐं केतिरे ऑफिसर। न न, हे असां वारा कलो ई सभु तुंहिंजा मुरीद आहिनि, जीअं तूं चईं थो तीअं कनि था। सुनतूं पढ़ाइनि न, सुनतूं पढ़ाइनि। सो महिरबानी करे सुनत पढ़ंदा करियो। ॻाल्हि त डिगी मूं हुनखे घुटाए हिकिड़ी ॻाल्हि में आंदो, मुंहिंजो ॻाल्हि ॿुध, असांजो मुंहिंजो कलो ई बिरादरी सां जेको वास्तो तालुक़ आहे उहो क़ुरान ऐं इस्लाम कलमे जी बुनियाद ते आहे। बाक़ी ॿियो असांजो को तालुक़ कोन्हे। तुंहिंजो तालुक़ तूं बिरादरी जो आहे, तुंहिंजो रत जो रिश्तो आहे। तूं मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधा, तुंहिंजा पुट घणा आहिनि? चई 4। मुंहिंजो तुंहिंजा 4 ई पुट अहले हदीस आहिनि, तूं कहिड़े पासे आहीं? तुंहिंजा पुट जेके तुंहिंजे खून जे रिश्ते मां तुंहिंजे नुतफ़े मां वञनि उहे तुंहिंजी कोन था मञनि। हीउ कलो ई मुंहिंजे चवण ते सुनतूं पढ़ंदा। हीउ सभु को जेको फ़र्ज़ु पढ़े थो, सुनत पढ़े थो, अलाह कारण थो पढ़े, अलाह जंहिंखे तौफ़ीक़ ॾे। जेके नथा पढ़नि मौलवी जो कमु आहे सम्झाइणु। चई न न, सूंझ ॻाल्हि मञनि था, तूं मुर्शिद आहे हिननि जो, चवनि न सुनत पढ़ो त महिरबानी करे मुर्शिदीअ खे सचो साबित करे सुनतूं पढ़ी वेंदा करियो। अॻिते ॻाल्हि आहे, मुंहिंजो मोरी साहब भाऊ ॻाल्हि ॿुध, हे तुंहिंजा पुट परे जी ॻाल्हि आहे। भला ॾाढ़ी जे बारे में तूं छा थो चई? नबी जी सुनत आहे, पर जेको चाहे रखे, जेको चाहे न रखे, मर्ज़ी वारो आहे। मुंहिंजो पुटु हुते सुनतनि जे बारे में इहो छो नथो सोचे? जेको मर्ज़ी वारो आहे पढ़े, जेको मर्ज़ी वारो नथो पढ़े पढ़ंदो पंहिंजो भलो अथसि, न पढ़ंदो। तुंहिंजे चहिरे ते नबी जी सुनत ई कान्हे, तूं पंहिंजे ज़मीर खे क़ाबू करे नबी जी सुनत नथो रखी सघी। मूं ते ज़ोर थो ॾींदो कल हिनखे सुनतूं पढ़ा। पोइ जुमे ते को साथी आयो, ॿाहिरि जुमे पंजाबो मोकिलिया, मौली साहिब खे चओ त जमायतनि खे सुनतूं थो पढ़ाए, सो सुनतूं पढ़ंदा करियो। रब जे क़ुरान चयो फखलफ मिन बादिहिम खल्फुन अदाउस सलात। भलनि खां पोइ बुछड़ा आया, नमाज़नि खां पोइ बेनमाज़ी आया। अलाह उहे बुछड़ा कहिड़ी ॻाल्हि में आहिनि? ज़ना में, चोरी में, शराब में, गिलागीबत में, मौसीक़ी में? न न, फरमाई बुछड़ा अथव, बेकार अथव, किना कुझु अथव। छा में? अलाह अदाउस सलात जी नमाज़नि खे छॾे ॾिनो, नमाज़नि जी बेक़दरी करणु लॻा। पोइ इहे बुछड़ा थी विया। नमाज़ी हुया त भला हुया, जीअं नमाज़ खां पोइ ते हटणु लॻा। अलाह जो क़ुरान चए थो बुछड़ा आहिनि, तव्हां भले केतिरी बि पंहिंजी वॾाई पंहिंजी तारीफ़ बयानु करियो, पर बेनमाज़ी कल्ह बि बुछड़ो हो, अॼु बि बुछड़ो आहे। जेसीं ताणी तौबा ताइब थी करे नमाज़ नथो पढ़े, तेसीं ताणी रब वटि दुनिया में ई बुछड़ो आहे, दुनिया में ई टाहड़ गदह जे मिसाल आहे। त पोइ आख़िरत में ई क़बर में हुनजी सिफ़ारिश केरु कंदो? नमाज़ी कंदा छा? अलाह साईं खां दुआ है, अल्लाह से मुख्य हवा के कुरान पाक हदीस पाक पढ़न समझन पंहिंजी सलाह जी तौफ़ीक़ अता फरमाए।